फैज़गंज मुबैना हरासमेंट जे शिकार थियल शागिर्दियाणी पटीदन थाणे ते पहुती। मुबैना हरासमेंट जे शिकार थियल 9 दर्जे जी शागिर्दियाणी अमर समेत थाणे ते पहुची वई। शागिर्दियाणी हवा सोलंकी पंहिंजे अमर सां गॾु बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ पटीदन थाणे ते पहुची वई। शागिर्दियाणी जो चवणु हो त जवाबदार अजब अली राजपर, शमन राजपर ऐं ॿियनि ख़ामोश रहण लाइ राति ॿीहर मुंहिंजे वालिदेन खे धमकियूं मोकिलियूं आहिनि। हवा सोलंकी मूजिबि अजब अली राजपर, शमन ज़ाहिद ऐं ॿियनि जीवन झंझाल करे छॾियो आहे। स्कूल वेंदे रस्ते रोक करे हिरासत कनि था। शागिर्दियाणी जो चवणु आहे त फैज़गंज जे बासर अगवा करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। स्कूल नथी वञी सघां, तालीम तबाह थी रही आहे। हवा सोलंकी ॿुधायो त अजब अली राजपर मुंहिंजी तस्वीर कढी कूड़ो निकाहनामो ठहिराए नौशर फ़िरोज़ जी अदालत में जमा करायो आहे। हुन चयो त कूड़े निकाहनामे ते मुंहिंजो नालो आसमा ऐं उमिरि 18 साल ॼणाई वई आहे। तालीम तबाह थी वई आहे, इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।